अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दन के भलीकार आओ आया अवाने इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमण। अज अवाने सामू जो मुआ टॉपिक है वो है सादो या उसूली फार्मूला यानी एम्पिरिकल फार्मूला। फार्मूला के भी कंपाउंड जा बिन किस्मन जा थींदा आहिनि असां वटि। हिकु सादो या उसूली फार्मूला ऐं ॿियो हूंदो आहे असां वटि मालिक्यूली फार्मूला। अज असां सादो या उसूली फार्मूला पढ़ंदासीं। सादो या उसूली फार्मूला यानी एम्पिरिकल फार्मूला जेके ॿियनि लफ़्ज़नि में असां सिंपलेस्ट फार्मूला पिण सॾींदासीं। छाखे था चऊं पिया सादो या उसूली फार्मूला? इन जी वस्फ़ इहा आहे असां वटि त कंहिं बि मालिक्यूल में मौजूद एटमन जो सादे में सादी कंहिं भी मालिक्यूल में मौजूद एटमन जी सादे में सादी निस्बत खे सादो या उसूली फार्मूला चइबो आहे। कंहिं भी मालिक्यूल में जेके भी एटम मौजूद हुजन उन्हनि एटमन जी सादे में सादी निस्बत यानी सिंपलेस्ट रेशो, इन सादी निस्बत के सॾींदासीं असां सादो या उसूली फार्मूला। मिसाल पिया वठूं असां बेंजीन जो, या वस्फ़ ही असां वटि। हाणे मिसाल खणूं था बेंजीन जो फार्मूलो मालिक्यूलर फार्मूलो असां वटि C6H6। हाणे बेंजीन जो मालिक्यूलर फार्मूलो असां के इहो ॾसे पियो त बेंजीन जे हिक मालिक्यूल जे अंदर 6 कार्बन जा एटम आहिनि ऐं 6 हाइड्रोजन जा एटम आहिनि। जॾहिं इन ॿिन्ही जो असां सादे में सादो रेशो यानी सिंपलेस्ट फॉर्म में आणींदासीं त हिकु निस्बत हिकु यानी 1:1 थींदो। यानी कार्बन जो भी हिकु एटम ऐं हाइड्रोजन जो भी हिकु एटम यानी CH। हाणे इहो भी बेंजीन जो फार्मूला आहे, पर बेंजीन जो इहो कहिड़ो फार्मूला आहे असां वटि? सादो या उसूली फार्मूला आहे। यानी सादो या उसूली फार्मूला असां के छा थो ॾसे त कंहिं भी मालिक्यूल में मौजूद एटमन जी सादे में सादी निस्बत यानी सिंपलेस्ट रेशियो ऑफ एटम्स इन अ मालिक्यूल। इन नमूने सां जेकॾहिं ॿियो मिसाल खणूं असां ग्लूकोज जो। ग्लूकोज जो फार्मूलो आहे मालिक्यूलर फार्मूलो C6H12O6। ग्लूकोज जो मालिक्यूलर फार्मूलो असां के इहो ॾसे पियो त ग्लूकोज जे हिक मालिक्यूल जे अंदर 6 कार्बन जा एटम, 12 हाइड्रोजन जा एटम, 6 ऑक्सीजन जा एटम मौजूद आहिनि। जेकॾहिं इन्हनि जो सिंपलेस्ट यानी सादे में सादो रेशो सिंपलेस्ट रेशो तैयार कयूं त 1 2 ऐं 1 ईंदो। यानी खोड़ो पढ़ंदासीं असां 6 जो 1 6 6 2 6 12 1 6 6 यानी सिंपलेस्ट ठाहींदासीं। हाणे कार्बन जो 1 रेशो निकतो, हाइड्रोजन जा 2 निकता ऐं ऑक्सीजन 1 रेशो निकतो यानी CH2O। इहो भी असां वटि ग्लूकोज जो ही फार्मूलो आहे, पर केड़ो फार्मूलो आ? ही ग्लूकोज जो असां वटि एम्पिरिकल फार्मूला है यानी सादो या उसूली फार्मूला है CH2O। जॾहिं त C6H12O6 इहो ग्लूकोज जो असां वटि मालिक्यूलर फार्मूला आहे जंहिंमें असां वटि एटमन जो मुकम्मल रेशो ॾसियो वेंदो आहे। ही बेंजीन जो मिसाल हुयो असां वटि, ही ग्लूकोज जो मिसाल हुयो जंहिंमें असां बेंजीन ऐं ग्लूकोज जो सादो या उसूली फार्मूला तैयार कयोसीं उन्हनि जे एटमन जे रेशियोस के सिंपलेस्ट फॉर्म में आणे करे। त यानी सादो या उसूली फार्मूला छाखे सॾियोसीं त कंहिं भी मालिक्यूल में मौजूद एटमन जी सादे में सादी निस्बत के सादो या उसूली फार्मूला सॾिबो आहे। उम्मीद पियो कयां त तव्हां के सादो या उसूली फार्मूला समझ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।